जी तो नाज़रीन गढ़ी असन में छड़ी अग फरहाना सरकी के बेदर्दी से कत्ल किया वो हो उनजा वारिस प्रेस क्लब ठुल के एहतजाज कर रहा है। अचो तो इन गाल बोल क्यों तो जो छा चवण है असन कड़ा मुतालबा आहिनि। वॾो भाउ असांजो कमकार जहिड़ो न हो, नंढो जेको आहे त उहो बि अञा नंढो आहे, कम वारो हर्षे वारो इहो असांजे भाउ जी तनख़्वाह हुई 2500 रुपया। उहे 2500 रुपये में मिड़ई मुंहिंजी माउ गुज़र सफ़र कंदी रनज़ाल आई। असांजो हाणे को बि मदद नथो करे, को बि मदद नथो करे। सरदार साहब FIR कराई आहे, बहरहाल उन में ॿिनि खे वतल 2 वतल आहिनि, हिकिड़ो जेको अञा उहो छूट घुमंदो वठे थो, छूट घुमंदो वठे थो। अञा बि असांजे बार बार फोन ते चवनि था त तव्हां जिन असां पोयनि खे न छॾींदासीं, छाजे करे जो असांखे गुरबत आहे, असां इज़त वारा हुआसीं, असां बेस्ता न हुआसीं, जो असां रोड ते निकिरी अचूं आहे, पर असांखे मजबूरी कढियो। असांजे ललग खे लेटाए छॾियऊं, असांजे 12 सालनि जो नंढड़ो गुलाब जो गुल, असां यतीम, असां हाणे निंदड़ काका जे आसरे अदा। असांजो चाचो बि हिकिड़ो पंहिंजी आखे पाले या असांखे पाले, को बि असांखे ॾियण वारो न आहे। असां इंसाफ़ कोई नथो करे, कोई नथो करे। पुलिस SH SB हर जेको बि आहिनि मुलाज़िम सभु उन्हनि जे करे, छाजे करे उहे 10-10 20-20 लख अदा खाराइनि था। असां वटि कुझु बि कोन्हे, सिर्फ़ु असां वटि गुरबत आहे, गरीबत आहे। छा कयूं, मजबूरी को असां निकिता आहियूं, अदा असां निकिरण जहिड़ा न हुआसीं, असां इज़त वारा हुआसीं, असां बेस्ता न हुआसीं। मजबूरी आहे, बसि मजबूरी असांखे कढियो आहे। महिरबानी करे असांजी तव्हां हेल्प कयो, जेकॾहिं नथा कयो त अञा असां मथे वेंदासीं। गरीबत त आहे, वञिणो त ज़रूरु पवंदो न, बाक़ी असांजे भाउ खे न लोड़ियो, असांजो यतीम हो। ॿ जवाबदार था तो हिकिड़ो सरेआम मुंहिंजी अखियुनि जे अॻियां घुमंदो अचे थो, अली मोहम्मद ॾो पैसा खाए थो पियो, रिश्वत खाए थो, उन खे नथो वठे, अञा अंदरों वेही धमकियूं चवाए थो पियो। मां ग़रीब मां मिसकीन, मुंहिंजो भाटियो हुयो दुकान जो नौकर, 2500 रुपया जी तनख़्वाह हुई। ना हक़ न जाइज़ हुनजो भाइनि जो पाण में मिल्कत ते झगड़ो हुयो। मुंहिंजे उन भाउ खे न मारे मुंहिंजी अची नासूम छोकिरे खे मज़ूर खे अची दुकान में वेही क़तल कयो अथव। वाह, मासां हक़ कयो वञे, मां ग़रीब आहियां, मुंहिंजो अलाह जो नालो अथव, मासां हक़ थियो वञे, मासां न हक़ थियल आहे, एॾो न हक़ थियल आहे जो मां तव्हांखे छा थो ॿुधाए सघां। मासां हक़ थियो वञे, मासां न हक़ आहे, मासां न हक़ आहे, मासां हक़ थियो वञे। मुंहिंजो सगीर दुकान में क़तल कयो अथऊं, साईं क़तल, हा क़तल कयो अथऊं मुंहिंजे सगीर खे, वॾो बि न आहे, नंढो आहे, फोटू पाण ॾिसोसि था, क़तल कयो अथऊं इन ज़ालिमनि क़तल कयो आहे। मुंहिंजो पुटु मुंहिंजो बीठल हो मज़ूरी ते, बसि भाउ जो पाण में मसइलो हो, जहिड़ो हुयो पैसनि ते। पोइ मुंहिंजो ॿारड़ो बीठल हो, 2500 महीनो ॾींदासीं, मुंहिंजो घर हलाइण वारो उहो हुयो, ॿियो कोई कोन हो। मुंहिंजो नंढड़ो हुयो अब्बा, मुंहिंजो कार्ड न हो, अब्बा जो नंढड़ो हुयो मुंहिंजो अब्बा कुर्सी ते वेठो हो। जीअं राति जो मुंहिंजो जंहिं वटि बीठल हो दुकान ते, उहो हले वियो घर, जीअं हले वियो घर, अची मुंहिंजे खे उते 9 गोलियूं हयूं अथई, मुंहिंजे चुप कयूं, कुर्सी ते वेठो। अब्बा मैंने दिन की, अब्बा मुड़ुसु न आहे, बाक़ी अब्बा मां रनज़ाल, मुंहिंजा 3 बचड़ा, हलाइण वारो मुंहिंजो उहो हुयो अब्बा, ॿियो कोई कोन हुयो। मुंहिंजो घर हलाइण वारो उहो फरहान हुयो, मुंहिंजो बचड़ो, ॿियो मुंहिंजो कोई न हुयो। मुंहिंजे बचड़े खे ना क़तल कयो अथनि, इंसाफ़ न आहे। पैसा खाए थो, कुझु बि नथो करे, अॼु कुझु बि नथो करे, पैसा खाए थो। मां निंदड़ी कयां, ग़रीब आहियां, मुंहिंजो कुझु तव्हां कयो अब्बा, मां बे आई आहियां, मुंहिंजो मुड़ुसु बि कोन अथव, मुंहिंजा छोरा ॿार हुया, हर शइ मुंहिंजो हलाइण वारो उहो हुयो, मुंहिंजो बचड़ो अब्बा, ॿियो मुंहिंजो कोई कोन अथव। मां निंदड़ी खे बे आई, मुंहिंजो कोई कोन्हे, मां बे आई, मुंहिंजो घर हलाइण वारो उहो हुयो। टियों कातिल जेको आहे रशीद सरकी सरेआम घुमंदो थो वठे, SHO खे पैसा ॾेई, अञा असांखे अंदरों धमकियूं ॾियाराईंदा रहनि था, असां ॿाहिरि निकिरूं था असां विढ़ंदासीं। पहिरियों असां जेके नाजाइज़ कारें जो इल्ज़ाम ॾेई जेको आहे सरेआम गोलियूं हणी क़तल कयूं, वरी हाणे कंहिं महिल माण्हुनि खे चवनि था हिननि जो कारो न आहे, असांखां पैसा वठी असां था ठाव करनि, कंहिं महिल चवनि था तव्हांजो कारो आहे, कंहिं महिल फ़ोनियूं करे अंदरों ई वरी उन्हनि खे पुलिस सहूलियत ॾिए थी, फ़ोन जी सहूलियत ॾिए थी, असां ॾे वरी फ़ोननि ते धमकियूं मोकिलाइनि था। असां निकितासीं ॿाहिरि, अञा बि असां तव्हां सां विढ़ंदासीं। असांजी इहा वफ़ाक़ हुकूमत खे ऐं सिंध हुकूमत खे अपील आहे त बराए महिरबानी, असां ग़रीब आहियूं, असां मिसकिन आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। अॼु 6 ॾियारो आहे, असां सां को इंसाफ़ न आहे थियो। 2 कातिल अंदरि आहिनि, उन्हनि खे हर सहूलियत फराहम कई वञे थी। सर हो पैसे वारा आहिनि, असां मिसकिन आहियूं, अञा बि असांजे अखियुनि जे अॻियां घुमंदो थो वठे, अञा असांखे धमकाईंदो रहे थो।
असांजो अॼु हिते एहतजाज आहे, इंशाल्लाह सुभाणे असांजो लाड़काणे एहतजाज हूंदो। जेकॾहिं असां सां इंसाफ़ न थियो असां IG ऑफिस ताईं बि वेंदासीं, गवर्नर हाउस ताईं बि वेंदासीं। असां मिसकिन असांजे आवाज़ खे दॿायो वञे थो, गिरफ़्तार कयो वञे। उहो सरेआम घुमे थो, उहो अञा असांखे धमकाए थो अंदरो ई। मां निकितुमि ॿाहिरि, मुंहिंजा भाउ निकिता, मां तव्हांखे मारींदुमि, तव्हां विढ़ंदुमि। अड़े मुंहिंजो भाउ मारियो आहे, मुंहिंजो अञा असांखे माराईंदा वे छो भला? असां ग़रीब हिन जे लाइ? असांजे अलाह खे अथव, असांजो ॿियो कोई कोन अथव। असां महिरबानी करे इहा अपील था कयूं, हिननि सां इंसाफ़ कयो वञे। बसि महिरबानी करे इंसाफ़ कयो वञे। पुलिस कुझु न कंदी, पुलिस पैसा वठी हर माण्हू खे छॾे ॾिए थी। बसि पुलिस इहा ई असां पकड़ींदा वेठी घरनि में आहे, कुझु पुलिस को ताउन ई नथी करे। साईं जेके केस हुआ दहशतगर्दी जा केस हुआ, दहशतगर्दी जो केस हिकु बि न हुयो अथऊं। उन्हनि पंहिंजी मर्ज़ी सां केस आहिनि, पंहिंजी मर्ज़ी सां आया अथऊं। मालिकनि जी मर्ज़ी सां केस नथा आणनि। साईं पैसनि को अचंदा, पैसा ॾियो, पैसा आहे ग़रीब माण्हू काॾो आणनि। साईं बसि असांजो मुतालबो इहो आहे, सिंध गवर्नमेंट सां वफ़ाक़ सां महिरबानी कंदा मसइलो जो हल कयो वञे। जी नाज़रीन, तव्हां एहतजाज कंदड़ ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणु हो त ॻड़ी असांजी पुलिस टिनि जवाबदारनि मां ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे, लेकिन हिकु जवाबदार सरेआम घुमी रहियो आहे ऐं कातिलनि सां पुलिस बिट बणियल आहे। हिननि SSP जेकाबाद ऐं DIG लाड़काणे खां मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ करे ऐं कातिलनि खे सज़ा ॾिनी वञे। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली दुओ, जेकब न्यूज़ ठुल।